सुहिणा सिंधी तोखे याद कंदो इतिहास। ओ सुहिणा सिंधी तोखे याद कंदो इतिहास। कुर्बानी ॾिनी केतिरनि तुंहिंजे त्याग जो नाहे मिसाल। ओ सुहिणा सिंधी तोखे याद कंदो इतिहास। अच्छा अबाणा घर कुशादा ज़मींदारन जो शान। सिंध छड़े तो पी तो निर्वासीअ जो जान। हर मुश्किल में तूं कॾहिं न थियो निराश। ओ सुहिणा सिंधी तोखे याद कंदो इतिहास। ओ सुहिणा सिंधी तोखे याद कंदो इतिहास। अज जी पीढ़ी भुलाए वेठी आहे उहो वरसो। वरी मोटंदा याद कंदा हू वॾड़नि जो वरसो। मुरझायल उन सावा वण खे आहे प्यार जी तास। भलो भलो स्वागत है असांजे श्री कमल वरदानी साहब जो स्वागत है हिन होटल में। अज असां हिन कमल वरदानी साहब प्रवेश करे रहिया आहिनि। थैंक यू वेरी मच कमल वरदानी साहब, थैंक यू। अॼु असांजे भारत जा ऐं असांजे SK TV जा श्री कमल वरदानी साहब राष्ट्रीय संवाददाता जंहिंखे हिते ख़ासि न्योतो ॾेई करे घुरायो वियो आहे। ऐं अॼु उहे न्यू दिल्ली जे ज़बरदस्त वॾे में वॾे प्रोग्राम में हाज़िर थिया आहिनि। कमल वरदानी साहब तव्हांजो हिते स्वागत आहे हिन होटल फ्लोयर में। ऐं तव्हां ॾिसी सघो था इन होटल जे मैनेजमेंट जेको स्वागत कयो आहे ऐं तव्हांजे लाइ जेको रूम रखियो आहे। ऐं हाणे असां वञी रहिया आहियूं प्रोग्राम में हाज़िरी भरण लाइ। त इन बारे में तव्हां ॿ अखर चवंदा श्री कमल वरदानी साहब। जय झूलेलाल। अॼु असां हिते जेको 28 तारीख़ जो मेलो आहे पंजाबी बाग में, ये दिल्ली जो मेलो जो आहे विगत 30-35 साल खां बि ज़्यादा पहिरों खां ई मञंदो ईंदो आहे। ऐं इहो दिल्लीअ खां सभिनि खां वॾो मेलो आहे। सहयोग सां मां इन क्षेत्र में रहियल हुउमि ऐं असांजे असांजे चैनल SK TV चैनल जा CEO प्रकाश रामचंदानी ऐं उन्हनि जा साथी हिते अची रहिया हुआ। उन्हनि मूंखे फ़ोन ते ॿुधायो कि असां अची रहिया आहियूं, तव्हांखे बि निमंत्रण आहे कि तव्हां बि अचो। हुनजे अलावा पोइ मूंखे श्याम जी रोहिड़ा साहब जेकी संस्था आहे हिकु उन्हनि जा वाइस प्रेसिडेंट आहिनि सिंधु जागृति जेको इहो मेलो मञाए रही आहे, उन्हनि बि मूंखे निमंत्रण ॾिनो त मां चंडीगढ़ खां मोटंदे हिते लथो आहियां ऐं हिन मेले जी असां कवरेज कंदासीं पंहिंजो SK TV चैनल लाइ। ऐं असां ॿुधो आहे त तव्हांखे ख़ासि इन्विटेशन बि मिलियो आहे त हिकु प्रोग्राम में तव्हांखे VVIP खां सवाइ गॾोगॾु तव्हांखे जजमेंट लाइ बि घुरायो वियो आहे। उहा असांजे चैनल लाइ ऐं असांजे सिंधी समाज लाइ बि हिकिड़ी ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। बिल्कुलु हे मूं वटि मां ॾेखारियां थो तव्हांखे साईं। हे ॾिसो साईं,
मूंखे मूं वटि VVIP पास पहुची चुकी आहे, जेकी VVIP पास आहे मुंहिंजे नाले जी पहुची चुकी आहे। हाणे मां वञा थो हुन मेले जे अंदरि वञा थो, इहे इनामी कूपन आहिनि इहे पहुची चुकिया आहिनि। हाणे असां वञूं था, उते गेम्स आहिनि जंहिंजे अंदरि मूंखे जज लेखे चयो वियो आहे ऐं उन खां पोइ असां हुन जो कवरेज बि कंदासीं। जय झूलेलाल। महिरबानी, जय झूलेलाल। सदाईं ॾिसंदा रहंदा SK TV ऐं SK TV सदाईं तव्हां सां गॾु आहे। सिंधी कच्छी चैनल यानी sindiatv.com जेके अॼु जी तारीख़ में 8,70,000 माण्हू ॾिसी रहिया आहिनि। थैंक यू वेरी मच। सुहिणा सिंधी तोखे यादि कंदो इतिहास। ओ सुहिणा सिंधी तोखे यादि कंदो इतिहास। कुर्बानी ॾिनी केतिरनि तुंहिंजे त्याग जो नाहे मिसाल। ओ सुहिणा सिंधी तोखे यादि कंदो इतिहास। अच्छा अबाणा घर कुशादा ज़मींदारनि जो शान। सिंध छॾे तो पी तो हिरवासीअ जो जान। हर मुश्किल में तूं कॾहिं न थियो आहे निराश। ओ सुहिणा सिंधी तोखे यादि कंदो इतिहास। ओ सुहिणा सिंधी तोखे यादि कंदो इतिहास। अॼु जी पीढ़ी भुलाए वेठी आहे उहो वरसो। वरी मोटंदा यादि कंदा हू वॾड़नि जो वरसो। मुरझायल उन सावा वण खे आहे प्यार जी तास। भलो भलो
कंदो इतिहास। ओ सुहिणा सिंधी तोखे याद कंदो इतिहास। खत जूं पाड़ू पुखतियूं सोई सदा आबाद। सिंधी तू भी रहंदे सदाई बरसे साईं शाह। सिज न बुढ़ो आ बोलीअ जो रख तू इहो विश्वास। ओ सुहिणा सिंधी तोखे याद कंदो इतिहास। ओ सुहिणा सिंधी तोखे याद कंदो इतिहास। कुर्बानी ॾिनी केतिरनि तुंहिंजे त्याग जो नाहे मिसाल। ओ सुहिणा सिंधी तोखे याद कंदो इतिहास। ओ सुहिणा सिंधी तोखे याद कंदो इतिहास। तोखे याद कंदो इतिहास। तोखे याद कंदो इतिहास। Allah